innal hamdalillah nahmaduhu wa nasta'inuhu wa nastaghfiruh wa na'udzu billahi min shururi anfusina wa min sayyiati a'malina. من يهدي الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدًا عبده ورسوله. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد. فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الذين آمنوا وعملوا الصالحات أولئك هم خير البرية. लोक लॾण ते तूं अॾण ते सादा कंहिं सम्झायो अथई। लोक लॾण ते तूं अॾण ते सादा कंहिं सम्झायो अथई। दुनिया जे फंद में फासी वक़्त अजायो विञायो अथई। इंतहाई क़ाबिल क़दर ज़ी वक़ार सामीनो हज़रात, आऊं तव्हांजे ऐं असल ख़तीब सिंध फाज़िल जलील आलिम नबील फ़ज़ीलतु शेख मौलाना हाफ़िज़ शबीर अहमद जमाली हाफ़िज़हुल्लाह जे विच में हाइल थियणु नथो चाहियां, जो असल ख़िताब उन्हनि जो आहे। सैयदना अमीरुल मोमिनीन उमर फारूक रज़ी अल्लाहु अन्हु जॾहिं बि ख़त मोकिलींदा हा, तहरीर कंदा हा, त उन पंहिंजे ख़त में इहा इबारत ज़रूर लिखंदा हा, हासिबू क़ब्ल अन तुहासबू वज़िनूहा क़ब्ल अन तुज़नू वज्तहिदू बिअर्ज़िल अकबर। हासिबू ए इंसानो, तव्हां पंहिंजो मुहासिबो कयो। इन खां पहिरियां जो तव्हांजो मुहासिबो अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जे ॾींहुं करे। पंहिंजो एहतिसाब, पंहिंजो हिसाब दुनिया में पाण कयो। वज़िनूहा क़ब्ल अन तुज़नू, पंहिंजे अमलनि जो वज़न दुनिया में करे वठो। इन खां पहिरियां जो अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जे ॾींहुं तव्हांजे अमलनि जो वज़न करे। वज्तहिदू बिअर्ज़िल अकबर, अर्ज़ अकबर मैदान महशर जी तैयारी करे वठो। इन खां पहिरियां जो अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे पंहिंजे साम्हूं विहारे करे अदालत जी कुर्सीअ ते वेही करे सवाल कंदो
पाना तो ई गुनाह जो कम छो कयो। इन लफ़्ज़ छो जो जवाब कंहिं वटि बि न हूंदो। इन ॾींहं जे अचण खां पहिरियां तव्हां तयारी करे वठो। माना आख़िरत जी तयारी कयो, उन जी फिक्र कयो। सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाहु अन्हु जॾहिं बि कंहिं क़ब्र ते जनाज़े सां गॾु वेंदा हुआ, ज़ारो क़तार रोईंदा हुआ। जॾहिं पुछो वेंदो हो, उस्मान इन खां पहिरियां तूं कंहिं बि ॻाल्हि ते रोई कोन थो, जॾहिं क़ब्र ते अची थो त ज़ारो क़तार रोई थो, कहिड़ी वजह आहे? फरमाईंदा हुआ त क़यामत जे सीढ़ियुनि मंझां, चाढ़ियुनि मंझां, मंज़िलुनि मंझां पहिरीं मंज़िल, पहिरीं सीढ़ी इहा आहे। जेको इंसान इते कामयाब थी वियो त अॻिते बि कामयाब थी पवंदो। मूंखे ॿुधायो उस्मान गनी रज़ी अल्लाहु अन्हु खे इहा फिक्र छाजी हुई? कहिड़ी ॻाल्हि ते इहा शइ दलालत करे थी? ऐं इहा ॻाल्हि बि कंहिंखां ॻुझी कोन्हे त को सहाबी आख़िरत जे लाइ तयारी न कंदो हुजे। असांखे हुकुम ॾिनो वियो त असां आख़िरत जी तयारी कयूं। अल्लाह रब्बुल आलमीन जे हिसाब ऐं किताब खां पहिरियां उन ॾींहंनि जे होलनाकिन ऐं सख़्तुनि खां पहिरियां असां तयारी करे वठूं। ऐं उहो ॾींहुं मामूली ॾींहुं न हूंदो, होलनाक ॾींहुं हूंदो, ख़तरनाक ॾींहुं हूंदो। अहिड़ो धमाको थींदो। क़ुरान करीम इन ॻाल्हि ते गवाह आहे। फरमाए थो त यौमई यजअलुल विल्दान शीबा, एतिरो त ख़तरनाक ॾींहुं हूंदो, होलनाक ॾींहुं हूंदो, जो क़यामत जो धमाको एतिरो सख़्तु हूंदो, जॾहिं खीर पीअंदड़ ॿार उन धमाके खे ॿुधंदो, उन जा वार बि अछा थी पवंदा। दुनिया में धमाको थे, फायरिंग थे, को ॿार बेहोश त थी सघे थो, परेशान त थी सघे थो, त उन परेशानीअ में उन जा वार अछा न थींदा। पर क़यामत जी होलनाकी, क़यामत जी सख़्ती एतिरी हूंदी जो हिकु ॿार बि उहो धमाको ॿुधी करे, मंज़र ॾिसी करे उन जा वार बि अछा थी पवंदा। उन ॾींहं जी तयारी कयो। इख़्तिसार सां चवंदो हलां त आख़िरत जी तयारीअ जे लाइ ज़रूरी आहे, या ईअं सम्झो त आख़िरत जी कामयाबी जो इन्हिसार ॿिनि शयुनि ते आहे। उहे ॿ शयूं कहिड़ियूं? अल्लाह ते ईमान ऐं अमल सालिह। इहे आख़िरती तयारीअ जे लाइ ज़रूरी आहिनि। इन जे बग़ैर इंसान कामयाब न थी सघंदो। मुस्तज़ाद इहो त अमलनि खां पहिरियां बि इंसान पंहिंजो अक़ीदो दुरुस्त करे। ऐं जेका आयत तव्हांजे साम्हूं पढ़ी सूरत बय्यिना जी, अल्लाह रब्बुल आलमीन इन सूरत में बहितरीन माण्हू कंहिंखे करार ॾेई रहियो आहे। सुठा माण्हू कहिड़ा आहिनि, कामयाब माण्हू कहिड़ा आहिनि, सुरखरू कहिड़ा इंसान थींदा।
कामयाबी कहिड़नि माण्हुनि खे मिलंदी, भला माण्हू केरु आहिनि दुनिया जी नज़र में, तव्हांजी नज़र में दुनिया जो उहो माण्हू भलो थी सघे थो जंहिं वटि दौलत आहे, माल आहे, इज़त आहे, शोहरत आहे, उहिदो आहे, मनसब आहे, भलो बि थी सघे थो, कामयाब बि थी सघे थो, पर क़यामत जे ॾींहुं अल्लाह भला इंसान कहिड़नि खे चई रहियो आहे त भला माण्हू केरु आहिनि, सुठा माण्हू केरु आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन हिन आयत में असांखे ॿुधाए रहियो आहे, इन्नल लज़ीन आमनू वअमिलु सालिहात, उहे माण्हू जंहिं ईमान आंदो ऐं चङा कम कया, भला अमल कया, उलाइक हुम खैरुल बरिय, इहे माण्हू हिन दुनिया जे तख़्ते ते भला माण्हू, सुठा माण्हू अथो, कामयाब माण्हू अथो। शरत लॻाई ॿिनि शयुनि जी, आमनू जंहिं ईमान आंदो ऐं चङा कम कया, भला अमल कया, इहे माण्हू कामयाब अथो। माना आख़िरत जी कामयाबीअ जे लाइ ज़रूरी आहे इंसान सभ खां पहिरियां अल्लाह ते ईमान आणे पंहिंजो अक़ीदो दुरुस्त करे, कामयाबीअ जे लाइ ज़रूरी आहे। ऐं यादि रखो, जेकॾहिं इंसान जो अक़ीदो दुरुस्त न आहे, उहो इंसान नाकाम आहे, कॾहिं बि कामयाब नथो थी सघे। नूह अलैहिस्सलाम जे दौर में हिकु अहिड़ो वाक़ियो पेश आयो, जेकॾहिं असां उन वाक़िए खे चङीअ तरह ॿुधूं, भलनि माण्हुनि में असां शामिल थियणु चाहियूं था, इन वाक़िए खे गौर सां ॿुधी करे उन जे मुताबिक़ असां पंहिंजो अक़ीदो ऐं पंहिंजो अमल ठाहियूं। जॾहिं नूह अलैहिस्सलाम जे दौर में हिकु औरत ख़ातून माईअ खे दावत ॾिनी त अल्लाह जी इबादत कर, अल्लाह खां सवाइ ॿियो को बि माबूद कोन्हे, त उन औरत चयो त मूंखे अल्लाह जी इबादत करण जी कहिड़ी ज़रूरत आहे, अल्लाह मूंखे सभु कुझु ॾिनो आहे, दुनिया जी हर दौलत, हर शइ मूं वटि मौजूद आहे। नूह अलैहिस्सलाम उनखे वरी ॾेजारियो त अल्लाह जो अज़ाब ॾाढो सख़्तु आहे। उन औरत चयो, अल्लाह जे अज़ाब खां आऊं बची सघां थी। जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन जो अज़ाब आयो पाणीअ जी सूरत में, अल्लाह रब्बुल आलमीन क़ादिर आहे, अल्लाह रब्बुल आलमीन इन ॻाल्हि ते क़ादिर आहे त मख़लूक खे कंहिं बि तरीक़े सां अज़ाब ॾेई सघे थी, का बि शइ अज़ाब जो सबबु थी सघे थी। अहिड़ियूं बि क़ौमूं गुज़रियूं जंहिं ते अल्लाह रब्बुल आलमीन पहिरियां मींहं जी ख़ुशख़बरी मोकिले, उन जॾहिं क़ौम उन जे हेठां, बादल जे हेठां, ककरनि जे हेठां जमा थिए थी, अल्लाह रब्बुल आलमीन उन जे मथां अज़ाब मोकिलियो पाणीअ जी सूरत में। हिन क़ौम ते बि जॾहिं अज़ाब अचे थो, उहा औरत पंहिंजो मासूम ॿार खणी करे घर जी छत ते वञे थी। जॾहिं घर में पाणी दाख़िल थियो, सैलाब अची वियो, जॾहिं मींहुं वधीक अची वियो, उहा औरत घर मां निकिरी घर जी छत ते हली वई, पाणी उते बि पहुची वियो। इहा औरत पंहिंजो मासूम ॿार खणी करे घर जे पासे में जबल आहे, उन जबल ते चढ़ी वञे थी, पाणी उते बि पहुची वियो। इहा औरत वरी पंहिंजे मासूम ॿार खे खणी करे आसमान ॾे बुलंद करे चवे थी, हाणे आऊं अल्लाह ते, मूसा ते ऐं मूसा नूह ते ऐं नूह जे रब ते ईमान आंदो। थोरी देर जे लाइ सोचो, उहा औरत तबाह थी वई। जेकॾहिं
बगैर कामयाबी मुमकिन हुजे हा त इहा औरत बची वञे हा, अज़ाब खां बची वञे हा। ऐं केतिरो रहम जे क़ाबिल इहो मंज़र आहे, पंहिंजो मासूम ॿार खणी करे अल्लाह खे सॾे रही आहे जॾहिं अल्लाह जो अज़ाब अची पियो। अल्लाह जो अज़ाब अचे थो, कोन बची सघी, छो? अक़ीदो दुरुस्त न हो, अल्लाह खे न ॿाधाई। अक़ीदे ख़राब हुअण जे करे इंसान जो को बि अमल अल्लाह वटि क़ाबिल क़बूल न आहे। सही बुखारी जी रिवायत आहे, सही मुस्लिम जे अंदर बि मौजूद आहे। कुरैश खानदान जो हिकु शख्स आहे, अब्दुल्लाह इब्न जुदान। कुरैश खानदान सां उनजो ताल्लुक आहे। एतिरो सखी आहे जीअं असां तारीख़ में हातिम ताही ॿुधंदा आहियूं त केतिरो सखी हो। कुरैश खानदान में एतिरो सखी अब्दुल्लाह इब्न जुदान आहे। केतिरी सखावत आहे, हज जे मौक़े ते हर हाजीअ खे माखी ऐं सत्तू हिकु मख़सूस क़िस्म जो मशरूब आहे, इहे मिलाए करे हर हाजी खे पीआरनि, हर हाजीअ खे कपड़नि जा जोड़ा ॾियनि, उन जे लाइ महिनत करनि, कोशिश करनि। सखावत जी हुन मिसाल क़ाइम कई। सैयदा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछो त अब्दुल्लाह इब्न जुदान खे भला इहे अमल कम ईंदा, इन जो अजर मिलंदो? अल्लाह जे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तुंहिंजे इन माइट अब्दुल्लाह इब्न जुदान कॾहिं बि ईअं न चयो अल्लाहुम्मा ग़फिर ली ख़तीअती यौमद्दीन, यौमद्दीन, ए अल्लाह मुंहिंजा गुनाह माफ़ कर, आख़िरत में मूंखे कामयाब कजां। कॾहिं अब्दुल्लाह पंहिंजे ज़बान मां इहा दुआ न पढ़ी। उन जी मौत शिरक ते थी, माना उन जी सखावत, उन जो अमल उन जे कम न ईंदो। ॿी मिसाल सही मुस्लिम जे अंदर मौजूद आहे। इब्न आस जा ॿ पुट आहिनि, अमर बिन आस, हिशाम बिन आस। इन्हनि ॿिन्ही पुटनि खे मरण वक़्तु हिकु वसीयत कई। कहिड़ी वसीयत कई त मुंहिंजे मरण खां पोइ तव्हां मुंहिंजे माल मां, मिल्कियत मां, दौलत मां 100 गुलाम ऐं मुस्नद अहमद जी रिवायत जे मुताबिक़ 100 उठ ॾेई छॾिजो। 100 गुलाम आज़ाद कजो या 100 उठ नार कजो। पीउ मरी वियो। हिशाम बिन आस जेको मुस्लमान आहे ऐं अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, पाण फरमाइनि था इब्न आस जा 2 पुट अमर बिन आस ऐं हिशाम बिन आस ॿई जन्नती आहिनि। इन्हनि ॿिन्ही पुटनि खे जॾहिं वसीयत पियो कई त हिशाम बिन आस पंहिंजे पीउ जे तरफ़ां 50 गुलाम आज़ाद करे छॾिया ऐं अमर बिन आस रज़ी अल्लाह अन्हु अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो ऐं अची करे चवे थो, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे पीउ वसीयत कई, छा उन जी वसीयत आऊं पूरी करे सघां थो? अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़बर आहे छा फरमायो? पाण फरमाइनि था त जेकॾहिं तुंहिंजो पीउ तौहीद ते हुजे हा, हदीस जा लफ़्ज़ आहिनि, लौ कान अबूक कर बितौहीद, जेकॾहिं तौहीद ते क़ाइम हुजे हा त तुंहिंजो सदको उन जे कम ते हा, उन जी मौत शिरक ते थी आहे, तुंहिंजो उन जे तरफ़ां सदको करणु
ख़ैरात करण उनखे को बि फ़ाइदो न ॾींदो। मालूम छा थियो? छा ख़बर पवे थी त तौहीद जे बग़ैर, अक़ीदे जी दुरुस्ती जे बग़ैर इंसान जो को बि अमल अल्लाह वटि क़ाबिल क़बूल न आहे। इहा ॻाल्हि यादि रखी छॾियो। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम जे अंदरि अहिड़नि माण्हुनि खे बहितरीन इंसान करार ॾेई रहियो आहे। उलाइका हुम ख़ैरुल बरिय्या। इहे माण्हू दुनिया जे हिन तख़्ते ते बहितरीन इंसान अथव, बहितरीन इंसान अथव। हाणे तव्हांजे साम्हूं आऊं हिकु पैगंबर जो अक़ीदो बयानु थो कयां त पैगंबर जो कहिड़ो अक़ीदो आहे। उन खां पोइ असां ॾिसंदासूं त मुआशिरे में अॼु असांजो कहिड़ो अक़ीदो आहे। हिकु पैगंबर खे जेका निंड जॾहिं नथी अचे त उहा निंड बि पैगंबर अल्लाह खां घुरे थो। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रात जो वक़्तु आहे, निंड नथी अचे, बेचैनी आहे। अल्लाह जो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ थो करे, अल्लाहुम्मा गारतिन नुजूम व हदातिल उजूम व अंत हज्जुन कय्यूम ला ताखुदुका सिनतु वला नौम अहदी लैली व अनिम ऐनी। अल्लाह जो पैगंबर रात जे वक़्तु निंड न हुअण जे करे अल्लाह खां निंड घुरी रहियो आहे। अल्लाहुम्मा गारतिन नुजूम, ए अल्लाह चंड तारा निकिरी आया। वहदातुल उयून, हर अखि सुम्ही चुकी आहे। व अंत हज्जुन कय्यूम, ऐं तूं ज़िंदा आहीं, क़ाइम आहीं। तूं निंड जे अमल खां पाक ऐं साफ़ आहीं, तोखे का बि निंड नथी अचे। व अंत हज्जुन कय्यूम ला ताखुदुका सिनतु वला नौम, तोखे ऊंघ बि नथी अचे। तूं निंड खां पाक ऐं साफ़ ज़ात आहीं। अहदी लैली, हीअ राति मुंहिंजे लाइ आराम वारी करे छॾ। वानिम ऐनी, ऐं मुंहिंजे अखियुनि खे निंड अता कर। ही पैगंबर जो अक़ीदो आहे। जॾहिं उनखे निंड नथी अचे त अल्लाह खां उहा निंड घुरे थो, अल्लाह खां निंड थो घुरे। पर तव्हां मुआशिरे में माण्हुनि खे ॾिसो त माण्हू अल्लाह खे छॾे करे गैरनि जे बारे में कहिड़ो अक़ीदो रखनि था। केतिरो अक़ीदो माण्हू जो इन एतबार सां ख़राब थी चुको आहे। जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन 1,24,000 पैगंबर हिन दुनिया जी धरतीअ ते मोकिलिया, उन्हनि सभिनी जो चवणु था हो अनेबुदुल्लाह वजतनिबु तागूत, अल्लाह जी इबादत कयो, तागूत खां बचो, अक़ीदो इख्तियार कयो। हर पैगंबर इन जी दावत ॾिनी, इन जी दावत ॾिनी। पर ॾिसो मुआशिरे में असां क़ब्र वारे जे लाइ कहिड़ो अक़ीदो रखूं। जॾहिं इंसान कंहिं क़ब्र ते उन जे अक़ीदे जी ख़राबीअ जी मिसाल जॾहिं वञे थो, अल्लाह जूं सिफ़तूं उनखे ॾेई करे मोटे थो। अल्लाह जूं सिफ़तूं आहिनि, अल्लाह जा नाला आहिनि। हिकु अल्लाह जी सिफ़त आहे समी, माना ॿुधण वारो। ॿी अल्लाह जी सिफ़त आहे अलीम, यानी ॼाण वारो। ऐं टी अल्लाह जी सिफ़त आहे कुदरत वारो। इहे टई सिफ़तूं असां क़ब्र वारे जे लाइ ख़ासि कयूं आहिनि। असां इहे टई सिफ़तूं क़ब्र वारे खे ॾियूं था। जॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त ॿुधण वारी ज़ात अल्लाह जी आहे, इहे क़ब्र वारा नथा ॿुधनि, ऐं असां चऊं था त क़ब्र वारो ॿुधे थो, क़ब्र वारो ॿुधे थो। बेशुमार दलाल मौजूद आहिनि। ऐं ॿी अल्लाह जी सिफ़त आहे अलीम, यानी ॼाण वारो। ऐं असां इहा सिफ़त हिकु क़ब्र वारे खे ॾियूं था, क़ब्र वारे खे इहा सिफ़त ॾियूं था। अलीम अल्लाह जी सिफ़त आहे, ॼाण वारी ज़ात अल्लाह जी आहे। अलीम बिज़ात सुदूर आहे। मरण वारो त छा ॼाणींदो, पर बाज़ दफ़ा हिकु बुज़ुर्ग त छा, पर हिकु वली, हिकु पैगंबर बि बाज़ जायुनि ते
जिंदा होने के बावजूद भी नथो जाने सके छो अलीम अल्लाह जी ज़ात है अलीम अल्लाह जी ज़ात है असा या अलीम ज़ात कब्र वारे के नहीं कब्र वारो जाने थो जड़े तक कब्र वारो नथो जाने बी आए कुदरत रखण वारो कुदरत अल्लाह कादिर अल्लाह रब्बुल आलमीन को कब्र वारो कोने पर असा इया सिफत कुदरत असा कब्र वारे खे ॾियूं इहो असांजो अक़ीदो है इन अक़ीदे के दुरुस्त कयो अक़ीदे के दुरुस्त कयो अक़ीदा तौहीद इख्तियार कयो उन खां पोइ इंसान जा अमल अल्लाह वटि क़ाबिले क़बूल थींदा अमल अल्लाह वटि क़ाबिले क़बूल थींदा ॿिए नंबर ते आख़िरत जी कामयाबीअ जे लाइ कामरानीअ जे लाइ ॿियो जेको अमल आहे उहो आहे अमल सालिह नेक अमल चङा अमल अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत ऐं फरमान बरदारी इहो कामयाबीअ जे लाइ उखरवी कामयाबीअ जे लाइ आख़िरत जी तैयारीअ जे लाइ लाज़िम ऐं मलज़ूम आहे ज़रूरी आहे अमल करणु मिसालूं बेशुमार लातादाद मिसालूं ऐं अमल सालिह जे लाइ सब खां पहिरियों अमल अज़ीज़ाने गिरामी जेको अमल आहे उहो नमाज आहे अमल सालिह जे अंदरि पहिरियों अमल जेको आहे उहो नमाज आहे ऐं क़यामत जे ॾियारे सब खां पहिरियों जेको सवाल कयो वेंदो उहो नमाज जो कयो वेंदो जहन्नमी जॾहिं जहन्नम जे अंदरि सड़ंदा पिया जन्नती इंसान जॾहिं जहन्नमनि खे ॾिसंदा उन्हनि खां इहो पहिरियों सवाल कंदा त ॾियो ख़बर दुनिया में तव्हांजो वॾो हथ हो वॾो कठ हो कामयाब हुयो उहिदे वारा हुयो मिल्कियत वारा हुयो मनसब वारा हुयो अॼु कहिड़ी शइ तव्हांखे जहन्नम में विधो आहे ख़बर आहे छा चवंदा कालू लम नकु मिनल मुसल्लीन असां नमाज न पढ़ंदा हुआसीं माना नमाज आख़िरत जी कामयाबीअ जे लाइ ज़रूरी आहे इंसान नमाज पढ़े ही उहा नमाज आहे जेके अल्लाह रब्बुल आलमीन अहकाम मोकिलिया जिब्रील अमीन जे ज़रिए मोकिलिया वही नाज़िल थी पर दोस्तो जॾहिं नमाज जी वारी अचे थी अल्लाह रब्बुल आलमीन अल्लाह जे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पाण वटि घुरायो नमाज अता कई इब्तिदा नमाज जेका हुई उहा 50 नमाज़ूं फर्ज़ हुई केतिरी 50 नमाज़ूं फर्ज़ हुई अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुआन सां उहा तख़फीफ थी नमाज में 5 नमाज़ूं रहिजी वियूं पर अल्लाह जो वाइदो सचो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हुन्न खमसुन व हुन्न खमसून ये नमाज़ूं तादाद में 50 थो पर हकीकत में तव्हांखे अजर ऐं सवाब 50 नमाज़ुनि जो मिलंदो परंतु 5 नमाज़ूं सवाब तव्हांखे 50 नमाज़ुनि जो मिलंदो जेकॾहिं इहा ई नमाज तव्हां जमात सां पढ़ंदो अल्लाह जे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे पाण फरमाइनि था तव्हांखे 27 नमाज़ुनि जो सवाब मिलंदो जेकॾहिं इहा नमाज मस्जिद नबी जे अंदरि पढ़ंदो तव्हांखे 1000 नमाज़ुनि जो सवाब मिलंदो जेकॾहिं इहा ई नमाज तव्हां बैतुल्लाह जे अंदरि पढ़ंदो तव्हांखे 1,00,000 नमाज़ुनि जो सवाब मिलंदो केतिरी अहमियत आहे इमामुल अंबिया सैयदुल मुरसलीन अकरमुल खलाइक सैयद वुल्द आदम रहबर रहनुमा मुक्तदाई पेशवा जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरबियत जो अंदाज ॾिसो पाण सगोर ने कॾहिं सहाबन खां सवाल कयो पाण फरमाइनि था तव्हांजे घर जे साम्हूं वाटर वांदड़ हुजे उन वाटर मंझां तव्हां ॾींहं में 5 दफ़ा बीजो
छा तव्हांजे जिस्म ते का मर रहंदी? साहबन चयो न। पाण फरमाइनि था या मिसाल तो नमाज जी, जंहिं इंसान राति ॾींहं में 5 नमाज़ूं अदा कयूं, जीअं 5 दफ़ा वेझण सां तव्हांजे जिस्म ते मर रहंदी, अहिड़े तरीक़े सां ॾींहं ई राति में 5 दफ़ा नमाज पढ़ण जे करे तव्हांजे ज़िमे को गुनाह कोन हूंदो। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करी वरी साहबन खे वठी वञनि था अहिड़े मौसम में जंहिं मौसम में वणनि जा पन किरनि था, पाण सगोरा वञनि था, वण जी टारीअ मां जले करे लोॾाइनि था। पाण फरमाइनि था त ॾिसो ही वण जेको पननि खां ख़ाली थी चुको आहे, ख़बर अथव छाजी मिसाल आहे? साहबन चयो अल्लाह जे रसूल ॿुधायो। पाण फरमाइनि था या मिसाल तो नमाज जी, जेको इंसान नमाज जी पाबंदी कंदो, पाण फरमाइनि था उहो गुनाहनि खां ईअं पाक ऐं साफ़ ऐं ठोड़ो थी पवंदो जीअं हे वण पननि खां ठोड़ो थी चुको आहे। ही नमाज आहे। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे सही मुस्लिम जे अंदर। पाण फरमाइनि था मन सरहू ऐं युल्क़ल्लाह गदन मुस्लिमन, जेको तव्हां जा इहा ॻाल्हि पसंदि थो करे, ख़ुशि थियो थियणु चाहे, अल्लाह सां उहो इंसान ख़ुशीअ में मुलाक़ात करे, मुस्लमान थी करे मुलाक़ात करे। पाण फरमाइनि था फल हाफ़िज़ अला हाउलाए सलवात, तव्हां नमाज़ुनि जी पाबंदी कयो जेको अल्लाह सां मुलाक़ात करणु चाहे। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इन हवाले सां बेशुमार हदीस नमाज जी फज़ीलत जे हवाले सां आऊं तव्हांखे सिर्फ़ 2 वाक़िया तारीख़ जे हिसाब सां ॿुधाया, सिर्फ़ 2 वाक़िअनि ते इक्तिफ़ा कंदुसि त नमाज असुल कामयाबीअ जो राज़ आहे। मुस्लमान जी कामयाबी, मुस्लमान जी कामरानी, मुस्लमान जी नजात, मुस्लमान जो दुनिया में कामयाब थियणु, मुस्लमान जो आख़िरत में कामयाब थियण जो राज़ जेकॾहिं अथो त नमाज में अथो। उमर सैयदना अमीरुल मोमिनीन उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु जो दौर खिलाफ़त आहे, जॾहिं मुस्लमाननि जी वेड़ थिए थी रूमिन सां, रूमी सुपर ताक़त आहे, सुपर ताक़त, केर बि उन सां मुक़ाबले करण जी ज़रूरत नथो रखे। ऐं मुस्लमान वञनि था मदीने खां चंद मुस्लमान, आंगुरनि ते ॻणण जेतिरा कमज़ोर नेता मुस्लमान, का ताक़त कोन्हे, अल्लाह ते भरोसो आहे, अल्लाह ते यकीन आहे। इहे वञनि था रूम जे अंदर, रूम में रूमिन सां जॾहिं विड़नि था, रूमिन जा हुननि छक्का छॾाए छॾिया। रूम जे बादशाह जॾहिं पुछो पंहिंजे फ़ौजी कमांडर खां त ॿियो ख़बर जंहिंसां तव्हांजो मुक़ाबिलो आहे, जंहिं क़ौम सां तव्हांजी वेड़ आहे, इहा क़ौम इंसाननि जी क़ौम आहे या जिननि जी क़ौम आहे? ॿुधायो वियो इंसान आहिनि। वरी पुछो वियो त जंहिं क़ौम सां तव्हांजी वेड़ आहे, इहा क़ौम तव्हां खां असले में, अस्करी ताक़त में, अफरादी ताक़त में तव्हां खां वधीक घणिया ताक़तवर या कमज़ोर आहे? ॿुधायो वियो त तादाद में बि घटि ऐं असले में बि घटि, पर कमज़ोर, इंतहाई कमज़ोर, आंगुरनि ते ॻणण जेतिरा चंद मुस्लमान, सुपर ताक़त जेका आहे रूम, हुन सां मुक़ाबिलो करण जे लाइ अल्लाह जे सहारे निकिता आहे। जॾहिं रूमी बादशाह कमांडर खां पुछो पोइ मुस्लमान जंहिंसां तव्हांजो मुक़ाबिलो आहे, हर कमज़ोरीअ जे बावजूद इलाइक़ा फतह कनि पिया, सबबु छा आहे? हाणे ॿुधो, राज़ जेको पेश करे पियो, को शेखुल हदीस कोन्हे, को प्रोफेसर कोन्हे, को लेक्चरर कोन्हे, को आलिम कोन्हे, को मुस्लमान जो हुक्मरान कोन्हे, बल्कि कामयाबीअ जो राज़ ॿुधाए पियो, नाकामीअ जो राज़ ॿुधाए पियो। फौजी कमांडर, रूमी कमांडर जेको मुस्लमाननि सां विढ़ण जे लाइ आयो आहे, बादशाह खे ॿुधाए थो त बादशाह सलामत ॻाल्हि असुल हिन तरह आहे, असांजा फौजी जॾहिं राति जो वक़्तु थिए थो त 2 कम कनि था। कहिड़ा?
हिकिड़ो कम इहो कनि था त शराब पीअनि था, ॿियो कम इहो आहे शराब पीअण खां पोइ मुख़्तलिफ़ वादियुनि में निकिरियो पवनि था ऐं ज़िना कयो अचनि, बदकारी कयो अचनि। वेहण जो टाइम अचे थो त हिननि में का बि सघ, का बि ताक़त वेहण जी रहे ई कोन थी। शराब पियो अचनि, ज़िना कयो अचनि। असांजी नाकामीअ जो सबबु इहो आहे ऐं मुस्लमाननि सां असांजी जेका वेड़ आहे, जेके मदे मुक़ाबिल हरीफ़ आहिनि, मुस्लमान आहिनि, इहे हिकिड़े इंसान जे सॾ ते जमा थियनि था, राति ॾींहं में 5 दफ़ा जमा थियनि था, माना नमाज़ पढ़नि था। उन्हनि जी कामयाबीअ जो राज़ इहो आहे त हू 5 दफ़ा त जमा थियनि था, पर राति जो अलॻि सां बीह करे इहे पंहिंजे मालिक ऐं ख़ालिक खे ॿाॾाइनि था। इहे कामयाब तॾहिं आहिनि ऐं असां नाकाम तॾहिं आहियूं। अज़ीज़ाने गिरामी, मुस्लमाननि जी कामयाबीअ जो राज़ हिकु फौजी, काफ़िर फौजी ॿुधाए पियो। अल्लाह जो कसम, जेकॾहिं इहो राज़ अॼु मुस्लमाननि खे सम्झ में अची वञे, दुनिया में बि इंसान कामयाब थी पवंदो, आख़िरत में बि इंसान कामयाब थी पवंदो। ही कामयाबी जो राज़ केरु पियो ॿुधाए? बर्तानिया सेड लेर ब्राइगिस पंहिंजी किताब में लिखे थो, जॾहिं बर्तानिया जे बादशाह पंहिंजी फौज मोकिली मराकिश जे इलाके दरिया में, सरहद ते पंहिंजी 3000 फौज मोकिली। फौज मोकिलण खां पोइ पंहिंजो एलची कासिद मोकिलियो त वञी करे उन्हनि माण्हुनि जो हाल वठो जंहिंसां असांखे मुक़ाबिलो करणो आहे। वापसि उहो पैगाम खणी अचण वारो, ॾिसण वारो मुख़बिर ख़बर खणी करे अचे थो त हे माण्हू पंहिंजे ॿनीअ बारे में ग़रीब, मिस्कीन, मोहताज, उन्हनि जो केरु बि कोन्हे, पर इहे माण्हू पंहिंजे मालिक अल्लाह सां एतिरा सचा आहिनि, हिकु आवाज़ ते जमा थियनि था, हिकिड़ीअ जाइ ते जमा थी करे राति ॾींहं में 5 दफ़ा जमा थी पंहिंजे मालिक खे ॿाॾाइनि था। जॾहिं इहा ॻाल्हि बर्तानिया जे बादशाह ॿुधी, फौज खे वापसि घुराए वरिताई। जॾहिं वजह पुछी वई, चवे थो उन क़ौम सां असां कॾहिं बि नथा विड़ी सघूं, उन क़ौम में ते असां कॾहिं बि ग़ालिब नथा अची सघूं, जेका क़ौम पंहिंजे रब सां एतिरी सची आहे, राति ॾींहं में 5 दफ़ा उनखे सॾे थी, ॿाॾाए थी, गिड़गिड़ाए थी, इल्तिजाऊं ऐं दुआऊं करे थी, उन क़ौम ते असां कॾहिं बि ग़ालिब नथा अची सघूं, उन क़ौम खां असां कॾहिं बि नथा कटी सघूं, उन क़ौम ते असां हमिलो नथा करे सघूं। मूंखे ॿुधायो 5 वक़्त नमाज़ पढ़ण जो केतिरो जेको इंसान कामयाब थी सघे, इहो राज़ केरु पियो चए? हिकु काफ़िर पियो चए। जेकॾहिं इहो राज़ अॼु मुस्लमाननि खे ख़बर पइजी वञे त इंसान केतिरो कामयाब थी वियो। त दोस्तो, पंहिंजे अक़ीदे जी दुरुस्तीअ खां पोइ, दुरुस्त करण खां पोइ, ॿिए नंबर ते अमल साले, ऐं अमल साले में पहिरियों दर्जो जेको अचे थो नमाज़ जो, पंहिंजे मस्जिदनि खे आबाद कयो, मस्जिदूं आबाद कयो। पर असांजो सभ खां वॾो अलमियो इहो आहे, असांजी होटल आबाद हूंदी, असांजूं कचहरियूं आबाद हूंदियूं, असांजूं महफ़िलूं मतल हूंदियूं, पर जेकॾहिं कंहिं मस्जिद मंझां अल्लाहु अकबर जी सदा बुलंद थिए थी, असां उनखे लब्बैक चवण जे लाइ तैयार न आहियूं, नमाज़ जे लाइ अचण जे लाइ तैयार न आहियूं। त दोस्तो, इन ॻाल्हि ते इक्तिफ़ा कंदुसि। अल्लाह रब्बुल आलमीन असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता करे। अल्लाह असांजो अक़ीदो दुरुस्त फरमाए, उन जी दुरुस्तगी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ॿिए नंबर ते अमल साले में नमाज जो दर्जो पहिरियां, नमाज पढ़ण जी अल्लाह रब्बुल आलमीन तौफ़ीक़ अता फरमाए। वाखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।